सॼी दुनिया में खाधो पचाइण लाइ गैस जा चुल्हा इस्तेमाल कया वेंदा आहिनि, पर हाणे माहिरनि हिक तहक़ीक़ जे नतीजनि में इंकिशाफ कयो आहे त गैस जे चुल्हनि ते खाधो पचाइण सिहत लाइ गदिलाइण वारे शहर में रहण खां वधीक ख़तरनाक आहे। साइंसदाननि जो चवणु आहे त गैस जे चुल्हनि मां नाइट्रोजन डाइऑक्साइड ऐं हानिकार माइक्रो ज़र्रा ठहनि था। इहे ज़हरीला मादा ख़ासि तौर ते फेफड़नि खे नुक़सान पहुचाइनि था। माहिरनि जो चवणु आहे त इहे ख़तरनाक ज़हरीला मादा उन्हनि गैसुनि जो हिसो हूंदा आहिनि जेके गाॾियुनि मां निकिरनि थियूं। इहे मादा फेफड़नि में वञी साड़ो पैदा कनि था ऐं रत में बि दाख़िल थी वेंदा आहिनि, जंहिंजे करे दिलि जी बीमारी, कैंसर ऐं अल्ज़ाइमर जी बीमारी थियण जो ख़तरो हूंदो आहे। माहिरनि जो चवणु आहे त इन्हनि ज़हरीलनि मादनि खां ॿारनि में साह जी बीमारी थी सघे थी। अमेरिका में ॿारनि में साह जी बीमारी 9 मां 1 केस खाधो पचाइण सबबि ख़ारिज थींदड़ गदिलाइण जे नतीजे में थिए थो। तहक़ीक़ मूजिबि ॿारनि ऐं पोढ़नि खे इन्हनि चुल्हनि मां वधीक ख़तरो हूंदो आहे। गैस जा चुल्हा घरनि जी फिज़ा मसरूफ़ रोडनि खां बि ख़राब रखनि था। मुहक़क़िक़नि जो चवणु आहे त जेकॾहिं असां चुल्हे मां छुटकारो हासिल कयूं त असां ॿारनि में साह जी बीमारी खे 12% रोके सघूं था। माहिरनि जो इहो बि चवणु आहे त गैस जे चुल्हे जा ख़तरा नज़र में रखंदे मुमकिन हुजे त इलेक्ट्रिक कुकर खे इस्तेमाल कजे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk